अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो हलंदड़ आहे। तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदासीं तो चोटियारी पुलिस जी ज़ातियनि ख़िलाफ़ भील बिरादरी जे माण्हुनि जो शहीद चौक खिबरो ते एहतजाजी मुज़ाहिरो। वधीक तफ़सील ॾिसूं था अवेश कुमार जी हिन रिपोर्ट में। खिबरो वेझो काज़ीगोड़ जे भील बिरादरी के रहवासियों पारां औरतन ॿारनि समेत चोटियारी पुलिस के मुबैना ज़्यादतियों खिलाफ़ हाथन में प्ले कार्ड खणी नटन उस में शहीद चौक खिबरो ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। असांखे न आहे ख़बर, वेठा आसूं अची डोकरिया खटन ते चांहि पे पीतऊं, ॿार बच्चो सबको पंहिंजे वेठो मचे ते अची डोकरे मंझि हथ विधऊं त छोकिरी पुछियो त ही छो था हिनखे खणो कि असीं गाॾी में था खणूं। बाबा बि फुर लाइ आया हो, मारण लाइ आया हो, छो आया हो? उन डोकरी हथ विधा उनखे, डोकरे के खट था खेरियऊं, खट भगी छोकिरिया मासूम चुल्हनि में पिया, उहे जा भाइनि में हथ सड़िया आहिनि। असां डोकरे खे अची मारी ते तने असीं अची डोकरे मथे किरियूंसूं त असांखे को हीअं पियो हणे, को पिस्तौल हीअं पियो हणे, अची ॿारनि रड़ करी असां में हथ विधा त मां असांजी खणियो था वञनि जा मारियो था वञनि। असांजो ॾाॾो आहे, नानू आहे, घर अंदरि चोटियारी जी पुलिस आई है, संदूक आई आहे, असांखे ॾाढो तंग करे वई आहे। असां माण्हू उहे पुलिस जा माण्हू घुरूं था, उहो माण्हू जेको असां मथे चाढ़े बेगुनाह असां ग़रीबनि ते आयो आहे, उहो माण्हू असांखे ॿधी ॾियो अॼु हिते। बयान चोटियारी जी पुलिस आए, डोकरियूं असांजे मथां किरियूं, रड़ो रड़ थी वई। असां ॿारहं फ़ोन कया, बीमार सुतो हुउसि घटि घर, 6 बजे के आगे पुलिस आई, जंहिं मूंखे आऊं उथियुसि, मूंखे हिकु लोको धकाई, ॿारनि जी रड़ो रड़ थी, पोइ खटियूं भञी असांजनि घरनि में पई, मजबूर थी मूंखे त चक्कर अची पियो किरियो, हीउ मूंखे धकायो अथनि, हीउ बांह में, हीउ मूंखे खमीसूं पाट। एहतजाज कंदड़ इल्ज़ाम हणंदे चयो त चोटियारी पुलिस जे एहलकारनि सिंधुनि घरनि में घिड़ी औरतुनि ॿारनि ऐं बुज़ुर्गनि ते सख़्तु तशदुद कयो आहे, जंहिंजो नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में उन्हनि चिता ॾींदे चयो आहे त उहे एहतजाज जो दाइरो वधाईंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।